मां आहियां पंहिंजो तव्हांजो फैज़ गबोल। अॼु मां तव्हांखे सईद मेमन जी ख़ूबसूरत गज़ल ॿुधाईंदुमि। ॼमण बाद जीअं ई खुलनि थियूं अखियूं, ॼमण बाद जीअं ई खुलनि थियूं अखियूं, सॼी उमिरि बसि पोइ रुलनि थियूं अखियूं। घणो वक़्तु अॻु पिया सपना सड़ी, घणो वक़्तु अॻु पिया सपना सड़ी, अञा ताईं पंहिंजूं जलनि थियूं अखियूं। जिस्म आहे मूं साण कमरे में, जिस्म आहे मूं साण कमरे में, पर लॻे थो त कंहिंसां हलनि थियूं अखियूं। अचे थो नज़र कंहिं में कोई ॿियो, अचे थो नज़र कंहिं में कोई ॿियो, ही सच आहे या मुंहिंजूं भुलनि थियूं अखियूं। ॼमण बाद जीअं ई खुलनि थियूं अखियूं, सदियनि ताईं पहुचे थी हुनजी नज़र, सदियनि ताईं पहुचे थी हुनजी नज़र, कलाकार खे जे मिलनि थियूं अखियूं। ॼमण बाद जीअं ई खुलनि थियूं अखियूं, सॼी उमिरि बसि पोइ रुलनि थियूं अखियूं। दोस्तों, ही शाइरी खे अगरि पसंदि अचे सईद मेमन साहब जी, त हिन वीडियो खे वधि खां वधि लाइक शेयर सब्सक्राइब कंदा। वॾी महिरबानी।